अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन साण करे ताज मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर है। नाज़रीन तव्हां खरतन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन्हनि बीमारियुनि बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सैलाब जे हवाले सां थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनजे जॾहिं घिमारी मौसम आहे या सैलाब वारी मौसम आहे या जॾहिं सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम सही न आहे त कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघंदियूं, त असां ख़ासि तौर ते डायरिया या टाइफाइड या मलेरिया बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं ऐं त डायरिया जेका असांखे कहिड़नि सबब जे करे थींदी आहे उनखां बची कीअं सघिजे थो। इन सिलसिले में अॼु जेको मूंसां महिमान आहे उहो डॉक्टर ज़ीशान अली आहे जेके पाण कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि ऐं जिनापोस के मेडिकल सेंटर कराची में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम सलाम। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। डॉक्टर ज़ीशान अली तव्हां हिते असां डॉक्टर साहब जॾहिं अहिड़ी मौसम हूंदी आहे जॾहिं घिमारी मौसम बरसाति वारी मौसम हूंदी आहे या सैलाब वारी मौसम हूंदी आहे, सफ़ाई सुथराई तमामु घटी वेंदी आहे, पाणी बि साफ़ु न मिलंदो आहे, खाधो पीतो बि साफ़ु न मिलंदो आहे, वक़्त ते न मिलंदो आहे, माण्हू डिस्टर्ब बि थी वेंदा आहिनि। त इन सूरत में कहिड़े क़िस्म जा जरासीम या कहिड़े क़िस्म जी बीमारी थी सघंदियूं? हिन सिस्टम में वधीक जेकी बीमारियूं थियनि थियूं सिहत सां रिलेटेड जेकी आहे सफ़ाई सां रिलेटेड थियनि थियूं, जेके पंहिंजे पाण खे सफ़ाई माण्हू न करे सघंदो आहे, जंहिंजे करे हेपेटाइटिस आहे, टाइफाइड आहे, डायरिया आहे, इहा थियनि थियूं या मच्छर मक्खियूं जेकियूं आहिनि हिन जे करे जेकी बीमारियूं थियनि थियूं जंहिंमें डेंगू मलेरिया आहे या ॿिया जेका अहिड़ा जरासीम हूंदा आहिनि हिननि जी बीमारियूं थियनि थियूं वधीक माण्हू इन करे वधीक थियनि थियूं। अच्छा, तव्हां छा सम्झो त जेको डायरिया आहे उहा सिर्फ़ु ख़राबु पाणी ऐं साफ़ु खाधो न हुजे उन करे थींदो या ॿिया बि कंहिं जा सबब? न, जेको अहिड़ा मौसम हूंदा आहिनि हुन में पंहिंजी सफ़ाई जो जेको आहे उहो बि इंतज़ाम घटि थी वेंदो आहे। वॉशरूम लैट्रिन वग़ैरह इहा कोन मिलंदी आहिनि, सफ़ाई हथ धोइण जे लाइ साफ़ु पाणी कोन मिलंदो आहे हुननि खे। त हुनजे करे जेका छो त हे जेका जरासीम हूंदा आहिनि फुज़ले सां ख़ारिज थियनि था, वरी पोइ जेकॾहिं खाइण पीअण जी शइ ते इहे जरासीम अचनि त पोइ वरी बीमार कनि था ॿियनि खे। त जेकी पंहिंजी सफ़ाई हूंदी आहे हुन में बि हिन जो पंहिंजो रोल हूंदो आहे। बाक़ी खाधो पीतो त हूअं बि घटि थी वेंदो आहे, असांखे पचाइण जो इंतज़ाम न हूंदो आहे, जो बोड़ अची वियो किथे जॻह हाणे पचाइण वचाइण जो गैस जो इंतज़ाम चूल्हे जो इंतज़ाम न हूंदो त उहो कची शयूं खाईंदा, कची शयूं खाईंदा, जेके रेडी टू आइटम्स हूंदा हुननि सां हे एतिरो सुठा इंतज़ाम न आहिनि, न सफ़ाई जा, न खाधे पीअण जा, न खाधे खाइण जे, जेकॾहिं कोई या त को रखियल खाधो खाई था वञनि या पाणी साफ़ु न आहे त उन करे मतिलबु इहे जेके डायरिया या कॉलेरिया जा जेके जरासीम आहिनि इहे तमामु वधी सघनि था। अच्छा, ऐं डायरिया जी बि जेका स्टेजिस आहिनि? डायरिया में जेको आहे डिहाइड्रेशन जेतिरी पाणी जी घटिताई थिए थी उन हिसाब सां असां हुनखे क्लासीफाई कयूं था। जेके एक्यूट डायरिया हूंदा आहिनि, सीवियर डिहाइड्रेशन आहे, मॉडरेट डिहाइड्रेशन या माइल्ड डिहाइड्रेशन। डिहाइड्रेशन माना पाणी जी घटिताई आहे, छो त जेकी ख़तरनाक पेचीदगी आहे डायरिया जी उहा पाणी जी घटिताई आहे। त हुन हिसाब सां जेकॾहिं इलाही वधीक कमी आहे पाणी जी 10% खां मथे जेकी पाणी घटि थी वियो आहे जी सम्झो हुनखे असां सीवियर डिहाइड्रेशन चवंदा आहियूं। 5 to 7% में जेका हूंदा आहिनि उहा मॉडरेट डिहाइड्रेशन या दरमियाने दर्जे वारी जेकी आहे पाणी जी घटिताई हूंदी आहे। माइल्ड वारा घटि वारा हूंदा आहिनि जंहिंखे घटि हूंदी आहे। त हे स्टेजिस जेकी आहे हिन जी अकॉर्डिंग टू त पाणी जी घटिताई हूंदी आहे, नंबर ऑफ स्टूल्स जेको आहे उहो मैटर न कंदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त जेको गैस्ट्रो जे करे या डायरिया जे करे सिर्फ़ु ॿार ऐं वॾी उमिरि जा माण्हू मुतासिर थींदा आहिनि या सभु मुतासिर थी सघनि? मुतासिर त सभु थी सघनि था, पर हिननि में पेचीदगियूं जेके वधीक हूंदियूं आहिनि, जेको हिननि जिस्म जो जेको निज़ाम जेको आहे क़ुव्वत मुदाफ़े जेकी कमज़ोर हूंदी आहे ॿारनि में बि, ऐं वॾा जेका माण्हू हूंदा आहिनि वॾी उमिरि वारा जेका माण्हू हूंदा आहिनि बुज़ुर्ग जेका हूंदा आहिनि हुननि में जेको आहे जिस्म में क़ुव्वत मुदाफ़त घटि हूंदी आहे, हिन जो पाणी हूअं ई घटि हूंदो आहे। त हिननि खे जेको आहे इहे जेकी डिहाइड्रेशन आहे उहो इफेक्ट वधीक कंदी आहे। उहा वधीक कंदी मतिलबु हिन में छा इम्यून सिस्टम एतिरो मज़बूत न हूंदो आहे या हुनजो पाणी जल्दी ज़ाया थी वेंदो आहे, पाणी जल्दी ज़ाया थींदो आहे, रिकवर घटि थींदो आहे। अच्छा, इहे डॉक्टर साहब जेका डायरिया आहे उहा कॾहिं त रुगो ख़ाली मोशन्स हूंदा आहिनि, कॾहिं उल्टियूं मोशन्स बि हूंदा आहिनि, कॾहिं सिर्फ़ु उल्टी बि हूंदी आहे। छा जेकॾहिं ख़ाली उल्टियूं पियूं थियनि तॾहिं बि तव्हां हुनखे गैस्ट्रो में शामिलु कंदो? बीमारी हिकिड़ी आहे, उनजे अलामात डिफरेंट आहिनि। त उल्टियूं अचणु या दस्त थियणु ॿई गैस्ट्रो जे कॾहिं त गॾु बि हूंदा ऐं कॾहिं गॾु बि हूंदा, कॾहिं अलॻि बि हूंदा। ठीकु आहे। पर जेके उल्टियूं वारा मरीज़ हूंदा आहिनि उहा वधीक मेडिकल अटेंशन जेको आहे डिमांड कनि था, छो त हुनखे तव्हां हाइड्रेट नथा करे सघो, हुनखे पाणी नथा पियारे सघो, छो त ॿाहिरि कढंदा। सही आहे। ऐं हुनखे दवा तव्हां ॾींदा उहा बि ॿाहिरि निकिरंदी। त हे मरीज़ जल्दी जेका आहिनि मेडिकल अटेंशन जेको आहे जल्दी अस्पताल में ऐं डॉक्टर वटि, छो त हिन जी उल्टियूं बीहंदियूं त पोइ दवा खां अंदरि वेंदी, पोइ पाणी अंदरि वेंदो पोइ। अच्छा, पर जेकॾहिं जेको माण्हू सिर्फ़ु मोशन्स जंहिंखे थियनि था, जंहिंखे ख़ाली जुलाब थियनि था, त उनखे जेकॾहिं तव्हां मुंहं सां को पाणी ॾियो या रिहाइड्रेट कयो त उनजी कंडीशन उल्टी वारनि खां बहितर हूंदी? इन हिसाब सां बहितर आहे। त उनखे मोशन त थियनि था, तकलीफ़ त उनखे बि आहे, पर असां उनखे दवा ॾेई सघूं था, उनखे पाणी ॾेई सघूं था। जेके पेचीदगियूं आहिनि मोशन सां गॾु, जेकी पेचिस सां गॾु, उहा हुन में जेको आहे असां उनखे प्रिवेंट करे सघूं था बहितर तरीक़े सां।
बेहतर तरीक़े सां करे सघे। पर जेकॾहिं को माण्हू ॿारड़ो आहे या वॾो आहे उनखे उल्टियूं पिया अचनि थियूं, अञा डॉक्टर ताईं न पहुता आहिनि या अस्पताल ताईं अञा पहुचण जो कोई इंतज़ाम न थियो आहे, त छा उनखे निमकोल या पाणी या कुझु जूस पीआरे सघिजे थो? पीआरणु सघे, ॿाहिरि कढणु ज़रूरी न आहे सॼो ॿाहिरि कढे, अधु ॿाहिरि कढे, अधु रहंदो, जेतिरो बि रही सघे थो कोशिशि करणु घुरिजे। पर हे माण्हू जेका उल्टियूं एतिरी जेकॾहिं आहिनि का शइ नथी बीहे अंदरि त ही मस्ट बी ट्रांसपोर्टेड टू द हॉस्पिटल, हुनखे हॉस्पिटल में किथे मेडिकल फैसिलिटी। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर सभु डॉक्टर चवंदा आहिनि जेके बि स्पेशलिस्ट आहिनि या जेके फिज़िशियन्स उहे चवंदा त जॾहिं डायरिया हुजे त उनखे फ़ौरन जुलाबनि खे बंदि न करणु घुरिजे, बंदि करण सां अञा वधीक पेचीदगियूं पेट में थी सघनि थियूं, छो त जरासीम पर उनखे रिहाइड्रेट कजे, उनखे पाणी मुहैया ॾिनो वञे त हुनजी पाणी या मिनरल्स जेके आहिनि या जेके ॿियो क़िस्म जूं जेके डायरिया जेकी हूंदी आहे हिन में पेचीदगी जेकी आहे पाणी जी घटिताई आहे, पाणी जी घटिताई। पर जेके उल्टी जॾहिं थिए थी डॉक्टर साहब, हिन में मुंहिंजो दिशा नहीं आहे त जॾहिं उल्टियूं थियनि थियूं त तव्हां कोशिशि कंदा त उल्टी बंदि थिए त मरीज़ खे वधीक फ़ाइदो थींदो, छो त जेकॾहिं डायरिया थिए थो डायरिया जो पंहिंजो नुक़सानु सवाइ हिन जे त पाणी जी घटिताई आहे न आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, ऐं पाणी असां जेको आहे हुनखे ॾेई सघूं था मुंहं सां त मसइलो न आहे। पर जेके उल्टी थियनि थियूं हुनखे प्रॉब्लम इहो त तव्हां असां उनखे हाइड्रेट नथा करे सघूं, त जेसीं ताईं उल्टी बीहंदी कोन्हे उनखे हाइड्रेट नथा करे सघूं त उनजी पेचीदगी थींदी ई थींदी उनखे। हिन करे जेको आहे उनजी उल्टी बीहारण जे लाइ दवा ॾींदा आहियूं। डायरिया जेकॾहिं थींदो आहे हुनखे डायरिया बंदि करण जी दवा इन करे नथा ॾियूं त घणो करे 40 to 60% जेका डायरिया हूंदा आहिनि वायरल हूंदा आहिनि। दवा ॾींदासीं न ॾींदासीं बीमारी पंहिंजे टाइम सां ख़तमु थींदी। खणी जंहिं माण्हू खे 10 स्टूल थियनि था हुनखे 4 थींदा ॾींहं में, 2 थींदा ॾींहं में, पर उहो लार्ज थींदा ऐं जेके बि जरासीम जिस्म में अंदरि पिया हूंदा उहो पेची करे सघंदा। आम माण्हू जी हिकिड़ी सोच आहे त जेकॾहिं ॿार खे उल्टियूं पियूं थियनि ऐं जुलाबी आहिनि या कंहिं वॾे खे थियनि थियूं त उनखे कुझु न ॾियो पाणे उल्टियूं बंदि थी वेंदी, इहा सोच सही आहे? उल्टियूं बंदि करण जे लाइ हिकिड़ो त इहो मां चयो वायरल आहे, सिम्टम पंहिंजे टाइम सां ख़तमु थियनि था। ठीकु आहे, ठीकु आहे, पर कुझु न ॾियण सां फ़ाइदो, कुझु सफ़ा न ॾियण सां, कुझु माण्हू त जेकॾहिं NPO करण सां या जेको आहे खाइण पीअण बंदि करण सां थोरे टाइम सां हुनजी रिवर्ट थी वेंदी आहे। त थोरे टाइम ते बीही करे जेको आहे 2-3 कलाक जीअं बि न थी आहे त वरी हाइड्रेट करण जी कोशिशि करणु घुरिजे। पर जेकॾहिं कंटिन्यूअस थियनि थियूं त उनखे इंजेक्शन वग़ैरह लॻाइणो पवंदो, डॉक्टर वटि वञणु तमामु ज़रूरी आहे। त जेकॾहिं डॉक्टर वटि न वेंदा त उनखे फ़ाइदो न थींदो। ठीकु आहे। अच्छा कॉलेरिया ऐं डायरिया में को ख़ासि फ़र्क़ु आहे? कॉलेरा डायरिया जी ख़ासि टर्म आहे जेकी में इलाही नंढे टाइम में, इलाही घटि टाइम में जेको आहे पाणी सफ़ा निकिरी वेंदो आहे। माना 6 कलाक 8 कलाक में माण्हू डिहाइड्रेट, सिवियर डिहाइड्रेशन में वेंदो, बेहोश थी सघे थो, एतिरो माना ख़तरनाक डायरिया हूंदो आहे। हिन में जेको आहे मौत वाक़िया थी सघे थी माण्हू जी पाणी जी घटिताई जे करे। त आहे बेसिकली इहो बि डायरिया, पर इहो शदीद क़िस्म जो अहिड़ो डायरिया आहे जेको कुझु जेको आहे कलाकनि में जेको आहे सॼे जिस्म जो पाणी सुखाए सघे थो। त इन में जेको आहे इमरजेंसी हूंदी आहे त इमीडिएट हिन खे डायरिया जो वायरस आहे, रोटा वायरस आहे, ऐं कॉलेरिया जो त पंहिंजो कॉलेरिया जो वायरस आहे। डायरिया जा जेका आहिनि इलाही वायरसिस आहिनि। रोटा वायरस कॉमन कॉज आहे, घणो जेको सीज़नल डायरिया या ट्रेवलर्स डायरिया जेको थींदो आहे रोटा वायरस जे करे थींदो आहे। कॉलेरा जो जरासीम ॿियो आहे, हिकिड़ो बैक्टीरियल इन्फेक्शन आहे इहो। पर आहे ॿई डायरिया जा ॿिया बि इलाही जरासीम आहिनि, इकोलाई वग़ैरह जेका थी सघनि था। त डायरिया त हुनजे लिस्ट आहे जरासीम जी। ठीकु आहे। जनरली जेका डायरिया थियनि था उहो 2-3 ॾींहं 4 ॾींहं में घणी इफेक्ट कंदा। जेतिरो पाणी लूज़ कराईंदा, हे 4 कलाक में एतिरो पाणी लूज़ कराए सघे थो कॉलेरा वारो। त हिन में जेको आहे इहो मेडिकल इमरजेंसी आहे। हिन में ड्रिप सां जे सवाइ तव्हां हाइड्रेट करे ई नथा सघो एतिरो कॉलेरा में, छो त 10 लीटर 20 लीटर ॾींहं में जेकॾहिं डायरिया में निकिरी थो वञे एतिरो माण्हू पी नथो सघे। त कॉलेरा वारो पेशेंट जेको आहे हॉस्पिटल ट्रांसपोर्ट करणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। हिन खे हाइड्रेट करणु इलाही ज़रूरी हूंदो आहे। त IV हाइड्रेशन करणी पवंदी आहे, ड्रिप लॻाइण हिन खे ज़रूरी पवंदी जान बचाइण जे करे। ऐं अहिड़ो डायरिया आहे त कुझु कलाकनि में जेको आहे जेको लीथल थी सघे थो, जान माण्हू वञी सघे थी। इन जे करे हिन में वधीक इमरजेंसी हूंदी आहे। अच्छा, छा कॉलेरिया जो वायरस आहे या जेके डायरिया जा मुख़्तलिफ़ वायरस आहिनि इन्हनि जी का वैक्सीनेशन बि आहे? रोटा वायरस जेको कॉमनेस्ट कॉज आहे, वायरल फीवर जंहिंजी मां चयो 40 to 60% वायरल डायरिया हूंदा आहिनि। हिन में जेको रोटा वायरस जी वैक्सीन अवेलेबल हूंदी आहे उहा लॻी सघे थी, ॿारनि में लॻंदी आहे। ॿाहिरि असां वटि बि जेका कुझु सेंटर्स आहिनि पीडियाट्रिशियंस प्रैक्टिस कनि था, रोटा वायरस जी वैक्सीन हणनि था, हुन सां जेको वायरल डायरिया घटि थींदो आहे, उन सां थी सघे थो। अच्छा, ॿिया कहिड़ा बचाव जो तरीक़ा आहिनि? के अहिड़ा असां वटि तरीक़ा आहिनि जेके असां घर में या पंहिंजे ज़ात सां या पंहिंजे मोहल्ले में इस्तेमालु करियूं त जीअं असांखे डायरिया न थिए? कहिड़ा तरीक़ा आहिनि? सफ़ाई जेको चवनि था निस्फ़ ईमान आहे, सफ़ाई सां इलाही बीमारियूं बची सघनि थियूं। हथ धोइणु, ठीकु आहे, फ्रीक्वेंटली खाइण पीअण खां पहिरीं ज़रूरु हथ धोइणु सुठे नमूने सां, साबुण सां सुठे नमूने सां। हथ जे विच में जेको ख़ासि तौर जेको प्रॉपर हैंड वॉशिंग टेक्निक आहे उनजे करे तव्हां यूज़ कयो। ठीकु आहे, ठीकु आहे। दिस इज़ हाउ हे जेका असां आङिरियुनि जे विच में जेकी जायूं आहिनि
हे जेके साफ़ु घणो करे न कंदा आहियूं असां हीअं करे हथ धोई छॾंदा आहियूं ॾिसंदो हे जरासीम हिते ऐं नाखून हिते विच में हूंदा आहिनि वधीक सुठे नमूने सां हथ धोइण मानी खाइण खां अॻु में मानी खाइण खां पोइ वॉशरूम वञण खां फारिग़ थियण खां पोइ ज़रूरी आहे त प्रॉपरली जेकॾहिं माण्हू हथ धोए थो हुन सां जेको आहे हे डायरिया जा प्रॉब्लम घटि थी वेंदा आहिनि। ॿियो वरी पंहिंजी सफ़ाई जेको वॉशरूम सां अचनि था पंहिंजे जेको पार्ट्स प्राइवेट पार्ट्स उनजी प्रॉपर सफ़ाई करण सां ऐं खाइण पचाइण जी शयूं जेकियूं आहिनि जेके ख़ासि तौर ते असां सब्जियूं वग़ैरह कची जेकी खायूं था या फल असां कचो जेको खायूं था उनखे सुठे नमूने सां धोए पोइ इस्तेमालु करणु जेको पचाइण वारी शइ हूंदी आहे उनखे प्रॉपर तरीक़े सां पचाइणु अधु पचियल जेकी शयूं हूंदियूं आहिनि उहे न खाइण छो त उन में जरासीम ख़तमु कोन था थियनि त जेकी प्रॉपर तरीक़े सां पचाए खाइणु ऐं चांवर जेका रीहीट न कयूं इन सीज़न में जेको चांवर जेका रीहीट करण सां जेको आहे डायरिया जा कुझु जरासीम हूंदा आहिनि उन में वधीक रोकंदा आहिनि त उहो फ्रेश खाए छॾनि उनखे रीहीट न कयूं हुन सां हा रखियल खाइण फ्रेश खाइण सां जेको आहे पाणी खे प्रॉपर बॉइल करणु ऐं उनखे जेको आहे क्लोरीनेशन जेकी आहे अनफॉर्चुनेटली असांजी जेकी अॼुकल्ह अचे थी गवर्नमेंट सप्लाई में क्लोरीनेशन एडिक्वेट न हूंदी आहे त उहो इंश्योर करणु त हुन में क्लोरीनेशन प्रॉपर हुजे त उन सां डिसइंफेक्शन थी वेंदी आहे पाणी जी ऐं बॉइल ज़रूरु हुजे फिल्टर ज़रूरु हुजे ऐं खाधो बि साफ़ु सुथिरो खाधो जेकॾहिं इन्हनि शयुनि ते असां अमल कयूं त केतिरो परसेंट असां डायरिया 70-80% कंट्रोल थी सघे थो हिननि मेजर्स सां साफ़ु पाणी साफ़ु पंहिंजी सफ़ाई जो इंतज़ाम हथ धोइण जी प्रैक्टिस रेगुलर रखनि 70-80% डायरिया जा इंसिडेंट्स घटि थींदा। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो किथां? डॉक्टर पीरज़ादो पे अर्ज़ कयां साईं अब्दुर्रहमान पीरज़ादा साहब तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर ज़ीशान असां सां गॾु छा पुछंदो? न मां तव्हांजो प्रोग्राम ॾिठो वेठे हिकिड़ो त इहो नंढो अर्ज़ु हुयो त कॉलरा जेका आहे उहो बैक्टीरिया आहे उहो वायरस कोन्हे ऐं ॿियो इहो आहे त उनजी का बि कॉलरा जे अगेंस्ट का बि वैक्सीन कोन्हे ऐं हिकिड़ी नंढड़ी जेका आहे न उहा गुज़ारिश हुई अर्ज़ु हो हिकिड़ो नंढड़ो उहो इहो हुयो त कॉलरा जो जेकॾहिं आउटब्रेक न आहे कंहिं कम्यूनिटी में ऐं उते जेकॾहिं जेको आहे उहो सॼे इलाइक़े खे उहा न वकोड़े वई आहे त इंडिविजुअल केसिस जेके आहिनि उन्हनि खे ORS सां जेको आहे उहो मैनेज करे सघिजे थो जेसि ताईं उन्हनि खे हॉस्पिटल पहुचाइजे ऐं उन्हनि खे ओरली मैनेज करे सघिजे थो वातां पाणी ॾेई उन्हनि खे बचाए सघिजे थो। थोरी महिरबानी करे मैसेज ॾियण में या थोरी रिऑर्गनाइज़ेशन कयो त जेकॾहिं तव्हांजे ॿार खे या कंहिं बि वॾे माण्हूअ खे हिन जेको आहे उहो माहौल में जंहिं माहौल में दरिया में पाणी मौजूदु आहे पाणी वधनि सां लॻियल आहे इलाइक़े में मींहुं आहे मींहं जो पाणी मौजूदु आहे तव्हांखे जिते वेझे में वेझी LSW मिले उन ताईं पहुचण जी कोशिशि कयो वेझे खां वेझी कम्यूनिटी मिडवाइस मिले उन ताईं पहुचण जी कोशिशि कयो फैमिली वेलफेयर वर्कर मिले उन ताईं पहुचण जी कोशिशि कयो न त दुकान तां ORS वठो ऐं ॿार खे वॾे खे तेसि ताईं ORS बिल्कुलु तव्हांखे हिन जो ॿीहर मां जेको ज़ीशान चयो उहो बि तव्हांखे मां ॿुधायां थो ऐं हिनखे पॉइंट आउट तव्हां ॿुधो असां तव्हांखे बिल्कुलु ॿुधायूं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई ऐं तव्हांजी वॾी महिरबानी ज़ीशान डॉक्टर पीरज़ादो ॾाढी ज़बरदस्त फ़ोन कई पॉइंट तव्हां चई चुको आहे हिकिड़ो वक़्तु थो वठां हुन खां पोइ वरी तव्हांखे जेको हिन पॉइंट ते ॻाल्हायूं था ऐं नाज़रीन वठूं था हिकिड़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर ज़ीशान सां शुरू करियूं ऐं वक़्फ़े सां पहिरीं डॉक्टर पीरज़ादा साहब जेका फ़ोन कई उन में उन ॿ टे शयूं जेके से बिल्कुलु सुठियूं पॉइंट आहिनि मुंहिंजे ख़्याल में ऐं डॉक्टर ज़ीशान बिल्कुलु सही तरीक़े सां बयानु करे चुको पर शायदि सम्झ में न आयो उन चयो जेको रोटा वायरस उनजे करे 60% डायरिया थींदी आहे कॉलेरिया बैक्टीरिया आहे बिल्कुलु ईअं उन चयो पर मां वरी ॿीहर बि डॉक्टर ज़ीशान खे चवंदुसि त पंहिंजे जेको बयानु आहे उनखे दोहराए डॉक्टर साहब शायदि पीरज़ादा साहब खे का सम्झ में ॻाल्हि न आई मुंहिंजे ख़्याल में क्लियरेंस या वरी ॿीहर थियणु घुरिजे असां जेको आहे हिकिड़ी सेगमेंट में ॿई शयूं सेंटेंस में कवर कयूं आहिनि मां इहो ई चयो त रोटा वायरस जेका ओनली वायरस जंहिंमें डायरिया जो जंहिं अवेलेबल आहे इहो वायरस आहे कॉलरा हिकिड़ो बैक्टीरिया आहे जरासीम जी क़िस्म हूंदी आहिनि हिन जी वैक्सीन काई कोन्हे ॿी वरी जेकी टेक्निकल इशू हुयो त उनखे डिहाइड्रेट करे सघे थो बीमारी जी 100% मोर्टेलिटी कोन हूंदी आहे का बि बीमारी जेकी आहे 100% जेको सर्वाइवल न हूंदो आहे कॉलरा कॾहिं कॾहिं माइल्ड हूंदा आहिनि डॉक्टर साहब इलाही सुठी पॉइंट आउट माण्हू
कहिड़ो बि डायरिया हुजे वॉट एवर द कॉज में बी डायरिया आहे त उनखे रिहाइड्रेट करिणो आहे ORS ऐं पीअणो ॿी ॾाढी सुठी ॻाल्हि कई डॉक्टर साहब त पंहिंजी LHW भेजी आहे जेको डिस्पेंसर आहे डॉक्टर हुन सां ज़रूरु कंसल्ट हेल्थ केयर फैसिलिटी जंहिं बि लेवल जी आहे डॉक्टर आहे मैक्सिमम हॉस्पिटल आहे इलाही सुठी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं न आहे त हेल्थ केयर वर्कर सोशल वर्कर जेकी बि जीअं डॉक्टर साहब LHW आहे नर्सिस आहिनि LHB आहिनि इहे सभु इनखां फ़ाइदो वठी सघिजे ॻाल्हि आहे फील्ड वारी ॻाल्हि आहे त डॉक्टर साहब जो तजुर्बो आहे जेको सभु ॻाल्हि पॉइंट आउट कई आहे इहा इलाही सुठी शइ आहे जेकॾहिं असांजे मैसेज में का अहिड़ी ॻाल्हि सम्झ में ॿियनि माण्हू डॉक्टर साहब खे आई आहे त ॿियनि खे बि ग़लति अची सघे थो ग़लति अची सघे थो बहरहाल अलॻि अलॻि बीमारियूं आहिनि ऐं अलॻि अलॻि जरासीम आहिनि ॿई मतिलबु इहा ॻाल्हि सुठी कई त जेकॾहिं को अहिड़ो छो त हिते त कोई अहिड़ो घणे पैमाने ते कॉलेरिया जा केस कोन था थियनि तमामु घटि था थियनि त हुनखे ORS सां रिहाइड्रेट करे सघे थो हिन मौसम में असां वटि जेकॾहिं असां वॾो हॉस्पिटल आहे रेफरल सेंटर आहे त हिते असांखे त राउंड द ईयर विच में इन टोटल केसिस अचनि था आउटब्रेक कोन्हे पर हिननि अच्छा मां थोरो डॉक्टर पीरज़ादे जी ॻाल्हि खे ॿुधायां त जेके असांजो LHW वाणनि बस्तियुनि में ॻोठनि में कमु कनि पियूं LHB बि कमु कनि थियूं नर्सिस बि कनि था डिस्पेंसर बि कनि था हेल्थ टेक्नीशियन बि कमु कनि था ॾिसो तव्हां त वरी जिन अस्पताल में वेठा आहियो मतिलबु कंसल्टेंट आहे त उन्हनि खां कीअं फ़ाइदो वठी सघिजे थो कीअं फ़ाइदो वठणु घुरिजे असां में पैरेलल सिस्टम इलाही आहे असांजे हेल्थ सिस्टम में हे सभु पैरामेडिकल हेल्थ वर्कर्स आहिनि न कमु कनि था हिननि जी नॉलेज जेकी आहे बहरहाल जेको जनरल कम्युनिटी में माण्हू आहे हुन खां त थोरी बहितर थियणु घुरिजे काफ़ी वरी हिननि जी पेनिट्रेशन जेको आहे लोकल कम्युनिटी में वधीक हूंदी आहे त हिननि खे थोरो ट्रेन करे जेको आहे एटलीस्ट पब्लिक एजुकेशन सां जेको बेनिफिट असांखे मिली सघे थो त हिननि जी रीच इलाही आहे डेफिनेटली जेका लोकल कम्युनिटीज़ आहिनि हुननि में हेल्प करे सघनि था त असांखे गवर्नमेंट खे पॉलिसी ठाहिणु घुरिजे की अहिड़े का सिचुएशन में हिननि जी फैसिलिटीज़ बि यूज़ कनि ऐं इनखां फ़ाइदो वठी सघिजे थो काफ़ी हेल्थ एजुकेशन इहे ॾेई सघनि था ऐं उते बाक़ी सही ॻाल्हि मौजूदु आहिनि ऐं इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं रिहाइड्रेट करणु ORS ॾियणु या मलेरिया खां बचाव या डायरिया खां बचाव इहे आराम सां ॿुधाए सघनि था हर जाइ ते हूअं बि मिली वेंदो आहे घर ते ठाहिण बि जेको आहे कोई एॾो ॾुखियो कमु कोन हूंदो आहे लूणु आहे शक्कर आहे ऐं जेको आहे थोरो लीमो आहे असां मिक्स करे उनखे घर ते ठाहे सघूं था त उनजी बेसिक टेक्निक जेकी आहे उहा एक्सप्लेन करणु जेको आहे वो भी सवली आहे मतिलबु इहे जेके असांजा वर्कर मौजूदु आहिनि इन्हनि मां बि असां मुश्किल वक़्त में तमामु वॾो फ़ाइदो वठी सघूं था जेसिताईं का डॉक्टर था कंसल्ट कजे छो त जॾहिं डॉक्टर बि उते मौजूदु हूंदो आहे त उन्हनि खे ई गाइड कंदो आहे त तव्हां हिन शइ खे हीअं जेको कैम्प में जेके वाणनि बस्तियुनि में या बोर्ड में जेके माण्हू बंधनि ते वेठा आहिनि उते जेके कैम्प्स आहिनि उते डिस्पेंसर बि मौजूदु आहिनि उते LHW बि मौजूदु आहिनि ऐं नर्सिस बि आहिनि डॉक्टर बि आहिनि ऐं इहे मिली करे उते कमु पिया कनि ऐं सभिनी खे टीम कमु कनि था ऐं जेको हर का शइ जेको डॉक्टर कोन डॉक्टर मस्ट हैव अ टीम एंड दे आर पार्ट ऑफ द पैरामेडिकल स्टाफ इज और नर्सिंग स्टाफ इज पार्ट ऑफ द मुझे ख़्याल पीरज़ा साहब तव्हांजी क्लियरेंस खे बिल्कुलु सम्झी वियो हूंदो पीरज़ा साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे पॉइंट आउट कयो कहिड़नि सबबनि जे करे डायरिया हिन वक़्तु वधी रही आहे हिकिड़ी त डायरिया घणो करे जेका जरासीम डायरिया जा हूंदा आहिनि उहा फुज़ले में ख़ारिज थियनि था हिकिड़ो माण्हू जेके डायरिया आहे उनजे फुज़ले में उहा जरासीम हूंदा आहिनि अच्छा हे जेको मौसम हूंदो आहे जेको ख़ासि तौर ते जॾहिं बोड़ ईंदो आहे जॾहिं जेको आहे खिमारो बरसाति वारो बोड़ वारी मौसम हुजे त इन में जरासीम वधीक लैट्रिन फैसिलिटी प्रॉपर हूंदी न आहे ठीकु न को साफ़ कर पंहिंजे पाण खे सफ़ाई बि नथा करे पाणी जो सही इंतज़ाम हूंदा हुनजे करे जेका आहिनि इहे जरासीम जेका थियनि बि वधीक था ऐं ॿियनि खे लॻनि बि वधीक था त हिन सां बचण जो तरीक़ो इहो ई आहे त पंहिंजी सफ़ाई माण्हू जेको आहे उहो उनजो ख़्यालु करे ॿियो वरी जेको खाइण पीअण जी शयूं आहिनि हुनखे खाइण खां पहिरीं जेको आहे सुठे नमूने सां धोई छॾे साफ़ु पाणीअ खां ऐं हथ पंहिंजा जेका आहिनि सुठे नमूने सां साफ़ु करे इहो ज़रूरी आहे अच्छा कीअं ख़बर पए हिकिड़ो वॾो माण्हू आहे या ॿार आहे त हीअ जेको असां हाणे डायरिया जो मरीज़ थी वियो आहे ऐं कहिड़ियूं हुन में निशानियूं हूंदियूं या घणा हुन में जेके मोशन्स हुजनि घणियूं उल्टियूं हुजनि कीअं ख़बर पए मोशन त खणी हिकिड़ो बि थी सघे थो जेको लूज़ आहे जेकॾहिं पाणी वारो आहे त मोशन आहे बीमारी शिदत जेकी हुनजी हूंदी आहे उहो पाणी जी घटिताई जे तनासुब सां हूंदी आहे त सिवियर डिहाइड्रेशन आहे माइल्ड डिहाइड्रेशन या मॉडरेट डिहाइड्रेशन जेका इलाही शदीद कमी आहे या घटि कमी आहे पाणी जी छो जेतिरो वधीक डायरिया थींदो या जेतिरो वधीक मोशन थींदा या वधीक मोशन थींदा त हुन में पाणी जी घटिताई थींदी आहे मोशन घणो करे सेल्फ लिमिटिंग हूंदा आहिनि ॿ टे ॾींहं पर हिन में जेकी पाणी जी घटिताई थींदी आहे उनजे करे मौत जेके थियनि थियूं जेको माण्हू मरनि था उहो डिहाइड्रेशन ऐं जेको आहे नमकियात जी कमी जे करे मरनि था ॿारनि में इहो प्रॉब्लम वधीक हूंदो आहे जेके उनजी कॉम्प्लिकेशन या पेचीदियूं वधीक थियनि थियूं वॾनि में थोरी जिस्म में जेको आहे थोरी घणी हूंदी आहे ईअं जो पोड़ा हूंदा आहिनि जेका बीमार हूंदा आहिनि हार्ट जा पेशेंट आहिनि जेके डायबिटीज़ वारा पेशेंट आहिनि किडनी डिजीज़ वारा पेशेंट आहिनि लिवर वारा पेशेंट आहिनि हुनखे पहिरीं का बीमारी आहे हुननि खे पेचीदियूं वधीक थियनि थियूं पर मोशन जी नंबर सां इम्पोर्टेंस कोन्हे लूज़ जेकॾहिं आहे त डायरिया आहे
अच्छा डॉक्टर साहब जेको डायरिया जी जेका बि बीमारी छा उनजो इलाज मौजूदु आहे जेकॾहिं प्रॉपर उनजो इलाज कजे त मरीज़ बची सघनि था? डायरिया मोस्ट ऑफ द टाइम जीअं मां शुरू कई हुई ॻाल्हि त सेल्फ लिमिटिंग हूंदा आहिनि। अच्छा 3 days 5 days जनरली जेका एक्यूट डायरियाज़ हूंदा आहिनि वो 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं सेल्फ लिमिटिंग हूंदा। हुन में जेकॾहिं पेशेंट हाइड्रेशन जो असां इंश्योर कयूं, पाणी जी घटिताई न थिए, नमकियात जी घटिताई न थिए, घणो करे रिकवर करे वेंदा आहिनि। त कहिड़ो बि डायरिया हुजे घणो करे रिकवर। जेका कुझु अहिड़ा डायरिया हूंदा आहिनि जेका सिवियर हूंदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे जरासीम जेका आहिनि जिस्म में फैलिजी था वञनि ऐं जेको आहे ज़हर जेको आम इस्तेलाह में चइजो असां जेके मेडिकल में सेप्टिसीमिया चवनि था, बैक्टीरियल डायरिया हूंदा आहिनि, हुननि जे करे जेके सेप्सिस वग़ैरह थी सघे थी, हुन में किडनी फंक्शन वग़ैरह या ॿिया जेका कॉम्प्लिकेशन थी सघनि थियूं, हिननि खे एंटीबायोटिक ॾियणु ज़रूरी हूंदी आहे। पर हे घणो करे 20% खां मथे न हूंदा आहिनि, 10 में 2 ॼणा हूंदा जंहिंखे बैक्टीरियल इन्फेक्शन। ऐं अहिड़ा जेका आउटब्रेक हूंदा आहिनि घणो करे सेल्फ लिमिटिंग इन्फेक्शन जे करे हूंदा आहिनि, हुन में हाइड्रेशन एंश्योर कयूं, सफ़ाई जो ख़्यालु रखूं हुननि जो, त हे बहितर थींदा आहिनि। अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं कंहिंखे अल्सर आहे, अहिड़ी पोजीशन में उहो बंधन ते वेठो आहे, उनखे सही खाधो प्रॉपर नथो मिले, त छा उनखे बि गैस्ट्राइटिस या गैस्ट्रो थी सघे थो, या उनजो बि जेके केमिकल्स आहिनि स्टमक जा उनजे करे का प्रॉब्लम थी सघे थी? घणो करे गैस्ट्राइटिस जेकी हूंदी आहे का लाइफ थ्रेटनिंग प्रॉब्लम त न हूंदी आहे, क्वालिटी ऑफ लाइफ खे अफेक्ट कंदी आहे, तेज़ाबियत वग़ैरह जी फीलिंग रहंदी आहे। सिवियर हूंदी आहे त अल्सर कंदी आहे। अल्सर अगेन ईअं आहे न जीअं ज़ख़म जिस्म ते थी वियो, ज़ख़म थी वियो त थोरे टाइम में भरिजी वेंदो, त उहो बि रिकवर करे वेंदो आहे। कंहिंखे जेकॾहिं एक्टिव अल्सर आहे, डेफिनेटली जेकॾहिं खाइण पीअण जो टाइम रेगुलर न हूंदो, छो त ट्रीटमेंट हुनजी आहे त टाइम सां माण्हू खाईंदो, इलाही टाइम त ख़ाली पेट न रहंदो, पर उहा बीमारी वधी सघिजे थी, पॉसिबिलिटी हुन में आहे। पर घणो करे इहे एक्यूट प्रॉब्लम्स हूंदियूं आहिनि, हिन में गैस्ट्राइटिस या एसिड पेप्टिक डिजीज़ क्रॉनिक प्रॉब्लम हूंदी आहे, टाइम ताईं हलंदी आहे, त 2-3 ॾींहं में हिन ते को वधीक फ़र्क़ु घणो करे न पवंदो आहे। अच्छा हिन मौसम में जेकॾहिं सफ़ाई सुथराई न आहे त असांजे जिगर ते कहिड़ा असर पवंदा? जिगर ते जीअं असां चऊं था जेके वायरस हूंदा आहिनि कुझु जेका जिगर ते बि इफेक्ट कंदा आहिनि, हेपेटाइटिस ए ऐं ई जेका हूंदा आहिनि, हे वायरस वधी ईंदा आहिनि हिन मौसम में। अच्छा छो त हे बि फुज़ले सां जेको आहे ट्रेवल थियनि था, ओरोफिकल रूट जेको असां चऊं था, हुन सां हिन जी साइकिल हलंदी आहे, त हिन में मौसम में हे पेशेंट हेपेटाइटिस ए ऐं ई वारा जेका आहिनि उहो बि वधीक ईंदा आहिनि असां वटि। अच्छा त छा तव्हां सम्झो था त हेपेटाइटिस ए ख़तरनाक आहे ऐं मरीज़ खे कॉम्प्लिकेशन थी सघे थी? एक्यूट हेपेटाइटिस हूंदो आहे, हिन में जॉइंटिस जेके साई थींदी आहे ऐं उल्टियूं वधीक थियनि थियूं, हिन में बि डिहाइड्रेशन थी सघे थी। हे ॿई सेल्फ लिमिटिंग हूंदा आहिनि। ई जेकॾहिं प्रेगनेंट वूमन में थिए थी, जेके पेट सां आहे, जेके माई जेके हुननि खे थी वेंदी आहे, हुन में हुनजी पेचीदगी वधीक हूंदी आहे। 1% चांसिस हिननि में हूंदा आहिनि जेको हेपेटिक फेलियर, लिवर फेलियर जा, कि थी सघे थो, उहा ख़तरनाक कंडीशन हूंदी आहे। पर घणो करे इहे बि। अच्छा डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थियण वारो आहे, कहिड़ा बचाव जा तरीक़ा ॿ 4 ॿुधायो त पोइ वरी टाइम बि ख़तमु थियण वारो? हिन मौसम में ख़ासि तौर ते सफ़ाई माना सफ़ाई हर लिहाज़ खां पाणी जी, खाधे जी, थां जेका आहिनि हुननि जे धोइण जो इंतज़ाम हुजे, सफ़ाई जेकॾहिं आहे त असां जेको आहे बीमारियुनि खां बची सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ीशान अली, तव्हां हिते असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर ज़ीशान अली असां सां गॾु हो, जेको असांखे डायरिया ऐं मुख़्तलिफ़ पेट जी बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई। डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेकॾहिं असां पंहिंजी सफ़ाई रखूं, पंहिंजे खाइण पीअण जी खाधे पीते जी सफ़ाई रखूं, पाणी साफ़ु सुथिरो ऐं उनखे बॉइल करे इस्तेमालु करियूं, ऐं जेकॾहिं बीमार थियूं त फ़ौरन डॉक्टर खे ॾेखारियूं, त असां इन्हनि वायरल ऐं बैक्टीरियल बीमारियुनि खां बची सघूं था। ऐं जीअं त चवंदा आहिनि त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, त जेकॾहिं असां सफ़ाई खे बरक़रार रखंदासीं त असां बीमारियुनि खां बचंदो रहंदासीं। ऐं डॉक्टर साहब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बुशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।